अस्सलाम वालेकुम धरती टीवी न्यूज़ संकट माहिया फौजिया एजाज सब खां पहिरियां हिकु नज़र हिन वक़्त जी हेडलाइन ते। पंजाब के वडे वज़ीर हमज़ा शहबाज़ की हलबरदारी और गवर्नर के अख्तियार बाबत केस ते बुधनी मुकम्मल। लाहौर हाई कोर्ट फैसलो महफूज करे वरतो। जस्टिस सदाकत अली शाह की सदारत हेठ 5 रुकनी फुल बेंच पीटीआई जे अपीलुन ते बुधनी कई। अदालत रिमार्क्स दींदे चयो आहे त हू फैसलो ॾियनि त वडे वज़ीर की चूंड कालादम ऐं नयूं चूंडियूं कराई वञनि। जेकॾहिं हू इएं कंदा त सुप्रीम कोर्ट के फैसले के कालादम कंदा। सुप्रीम कोर्ट इहो फैसलो नाहे ॾिनो त बाक़ी मेंबरनि जे वोट ॾियण ते चूंड कालादम करार ॾिनी वञे। हुकुम इहो आहे त बाक़ी मेंबरनि जा वोट न ॻणिया वञनि। पूरे मुल्क खे पतो पइजी वियो आहे त हू सोचे वेठा आहिनि त सुप्रीम कोर्ट जो फैसलो माज़ीअ खां लागू थींदो। जस्टिस शाहिद जमील रिमार्क्स ॾींदे चयो त सुप्रीम कोर्ट जी तशरीह हाणोकी हालतुनि में लागू थींदी। कौमी असेंबली पेट्रोलिंग इस्मन ते 50 रुपया फी लीटर लेवी लागू करण की तरमीम मंजूर करे वरती। कौमी असेंबली में फाइनेंस बिल की शिक वारी मंजूरी जारी। स्पीकर राजा परवेज अशरफ की सदारत हेठ कौमी असेंबली जो इजलास। नाणे वारे वफाकी वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो त हिन वक्त पेट्रोलियम इस्मन ते का भी लिवी नाहे। हुकूमत 50 रुपया फी लीटर ते लिवी लगाए सके थी। 50 रुपया फी लीटर लेवी हिक ई धक में लागू न कई वेंदी। लेवी लगाइण जो इख्तियार कौमी असेंबली पारां हुकूमत खे ॾिनल आहे। कराची में बिजली जो शॉर्टफॉल 500 मेगावाट रिकॉर्ड। मुख्तलिफ इलाकन में डिघी लोड शेडिंग। केतरनि इलाकन में माण्हू घरन मां निकरी आया। कंहिं के खिलाफ सख्त एहतजाज। वडे वज़ीर की हिदायतुन ते तवानाई वाले सूबाई वज़ीर इम्तियाज शेख के इलेक्ट्रिक अख्तियारन जो इजलास तलब करे वरतो। बिजली की लोड शेडिंग ऐं वक्त बाबत पुछाणो। वडे वज़ीर सैयद अली शाह चयो त इलेक्ट्रिक जे डिघी लोड शेडिंग सबब कराची में अमन अमान जो मसलो पैदा थी रहियो आहे। बिजली बहरान ते ज़ाब्ते लाइ कंहिं इलेक्ट्रिक अख्तियारन सां ॻाल्हायो वञे। अवाम केतिरी तकलीफ़ भोगे। सुलसमा वाले वफाकी वज़ीर शर्जील इनाम मेमून जो चवण आहे त कंहिं इलेक्ट्रिक पंहिंजो सिस्टम दुरुस्त करे। लोड शेडिंग अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। कंहिं इलेक्ट्रिक शहर मां कमाए में लॻे पई आहे। खेसि सिस्टम ते ख़र्च करणु घुर्जे। मौसमियात खाते कराची हैदराबाद बदिन ऐं ठट्टे में पहिरीं खां 5 जुलाई ताईं बरसातुनि जी अॻकथी करे छॾी। पीडीएम सिंध लाॻापियल खातनि खे एडवाइज़री जारी करे छॾी आहे। एडवाइज़री मूजिब 3 खां 5 जुलाई ताईं कराची हैदराबाद में अर्बन फेल्डिंग जो ख़तरो आहे। इंतज़ामिया में भी इम्कानी अर्बन फेल्डिंग ऐं ॿियनि ख़तरनि खे मुंहुं ॾियण लाइ तयार रहे। पानी जी नेकाल वारनि मशीननि ऐं अमले जी मौजूदगी खे यकीनी बणाए वञे। पीडीएम मुहाणनि खे 3 खां 5 जुलाई ताईं समुंड में वञण खां पासो रहण जी हिदायत करे छॾी।
सिंध हाई कोर्ट अॻूणे एमएनएम इलाइक़े जे पोस्टमार्टम रोकण जी मनानामे में वाध करे छॾी आहे। सिंध हाई कोर्ट में आम इलाइक़े जे पोस्टमार्टम ख़िलाफ़ घर भातियुनि जी दरख़्वास्त ते ॿुधणी अदालत आम इलाइक़े जो पोस्टमार्टम रोकण ऐं क़बर कुशाई न करण जो हुकुम बरक़रार रखियो। पोस्टमार्टम जे ट्रायल कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराइण वारो शेरी अब्दुल अहद अदालत में पेश न थियो। ॿुधणीअ दौरान एसएचओ ब्रिगेड ऐं एसएसपी ईस्ट पारां रिपोर्ट जमा कराई वई। रिपोर्ट मूजिब एडिशनल पुलिस सर्जन मरहूम जे जनाज़े जो ॿाहिरियों जाइज़ो वरितो हुयो। पुलिस सर्जन मूजिब मयत जे ॿाहिरी मुआइने मौत जो कारण बाबति कुझु नथो चई सघिजे। इस्लामाबाद ऐं भर पासे में ज़िलज़िले जा लोॾा शहरी ख़ौफ़ विचां घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। रेक्टर स्केल ते ज़िलज़िले जी शिदत 4.5 रिकॉर्ड कई वई। ज़िलज़िले जो मर्कज़ हिंदू कश जबल हुयो। ज़िलज़िले जी ऊनाही 130 किलोमीटर रिकॉर्ड कई वई। करमपुर ऐं मुरीद शाख वेझो हथियारबंदनि हथां 9 ॼणा अगवा। करमपुर जे कचे में गॾह गाॾियुनि ते काठियूं मेलण लाइ वेल ॻोठ गुल मोहम्मद चाचड़ वासी छपोरियत खे हथियारबंद अगवा करे वरितो। मुगविन में मिठल चाचड़, परवेज़ हाजी, रज़ाक बिलाल ऐं दीन मोहम्मद चाचड़ शामिल। मुरीद शाख वेझो खंभड़ा थाणे जे हद मां हथियारबंद कार सवार 3 ॼणनि खे अगवा करे कचे तरफ़ खणी विया। पाकिस्तान में कोरोना वायरस वधीक हिक मरीज़ खां हयाती खसे वरिती। NIH मूजिब गुज़िरियल ॾींहुं 15,462 टेस्टूं कई वयूं। वधीक 541 केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 3.5 रिकॉर्ड। 100 मरीज़नि जी हालत ॻणितीअ जोगी। वफ़ाक़ी हुकूमत NCOC खे ॿीहर मुकमल तौर बहाल करण जो फ़ैसिलो करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि NCOC जो इजलास। कोरोना जे वधंदड़ केसनि ते ॻणितीअ जो इज़हार। वज़ीर आज़म लाॻापियल अख़्तियारनि खे हिदायतूं जारी कयूं त कोरोना खां बचाव लाइ समूरा क़दम खंया वञनि। मध्य जी लॻ 2 धुरनि में पुराणे तकरार तां फायरिंग में हिक औरत क़त्ल थी वई। कल्होड़ा जुणेजा बिरादरी जे 2 धुरनि में पुराणे तकरार तां छेड़ो तो फायरिंग ज़रिए ज़मीन ते कम कंदड़ रशीद जुणेजो मारिजी वियो। ज़मीन ते यार पुराणे कसम। खैरपुर में बाड़ी कान्हा कुमारी सां बदफेली ऐं क़त्ल केस जे 2 जाबदारनि खे ॿ भेरा फाही ऐं ॾंड जी सज़ा। दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत शागिर्द कान्हा कुमार सां बदफेली ऐं क़त्ल केस में जवाबदारनि मुदस्सिर मंगड़हार इनाम शाह खे 2 भेरा फाही ऐं 2 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। जवाबदारनि 19 नवंबर 2021 ते नीगर सां बदफेली बाबति खेसि क़त्ल कयो हो। ज़ुल्हज जो चंड ॾिसण लाइ चंड ॾिसणी कमेटी जो इजलास अॼु थींदो। सऊदी अरब में बि चंड ॾिसण लाइ इजलास अॼु थींदो। मौसमियात खाते जो चवणु आहे त ज़ुल्हज जो चंड अॼु
नज़र अचण जा इम्कान नाहिनि। Are going to witness an absolute spectacle. So what happens next? We end up at the top of the mountain. It's the one you never wake up from. ऐं हॉलीवुड फिल्म नोप जो ॿियों ऑफिशियल ट्रेलर जारी। फिल्म हलंदड़ साल 22 जुलाई ते नुमाइश लाइ पेश कई वेंदी।